नाज़रीन, तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान मई जे आख़िरी हफ़्ते में इस्लामाबाद मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। इमरान खान पंहिंजे वीडियो पैगाम में चयो आहे त लॉन्ग मार्च जो सॾु सिर्फ़ PTI कारकुननि न पर पूरे पाकिस्तान लाइ आहे। ईद जी राति सॼे मुल्क में नौजवान पार्टी जा झंडा खणी निकिरनि। इमरान खान जो चवणु आहे त गैर मुल्की साज़िश ज़रिए करप्ट माण्हुनि खे असां मथां मढ़ियो वियो आहे। इस्लामाबाद मार्च पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो मार्च हूंदो। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान मई जे आख़िरी हफ़्ते में इस्लामाबाद मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। इमरान खान पंहिंजे वीडियो पैगाम में चयो आहे त लॉन्ग मार्च जो सॾु सिर्फ़ PTI कारकुननि न पर पूरे पाकिस्तान लाइ आहे। ईद जी राति सॼे मुल्क में नौजवान पार्टी झंडा खणी निकिरनि। इमरान खान जो चवणु आहे त गैर मुल्की साज़िश ज़रिए करप्ट माण्हुनि खे असां मथां मढ़ियो वियो आहे। इस्लामाबाद मार्च पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो मार्च हूंदो।